वेलकम टू क्लासरूम। ॿिनि हफ़्तनि जी कथा ॿुधाइण खां बहितर आहे त असां पंहिंजो क्लासरूम शुरू कयूं। छो जो ॿिनि हफ़्तनि जी कथा केॾांहुं हलियो वियोसि, छा पे कयूं, छा थी वियो मूं सां, थी वियो जेको थियणो हो थी वियो। तंहिंजे करे सिधो सो इहे जेके असांखे 45 मिंट मिलियल आहिनि, 45 मिंटनि में सिखूं हिक ॿिए खां। मां अव्हां खां सिखणु चाहियां थो, ॻाल्हि आहे सची। मोट में जेके SMS ऐं सुवाल ऐं ईमेल, टेलीफोनूं, ख़त इहे मिलनि था, उहो भंडारा भुज लाइ हबजी सिखण जे लाइ। तंहिंजे करे रस्ते किरियल कागज़ बि मूंखे नज़र ईंदो आहे त मां खणी ॾिसंदो त हिन में छा लिखियलु आहे। बिल बोर्ड नओं लॻल हूंदो त हुनखे ॾिसंदुसि त छा लिखियलु आहे। तंहिंजे करे शुरू था कयूं सिखण जे लाइ सिधो सो शिकारपुर, हीअ जेके 2 हफ़्ता गुज़रिया, उन में लॻभॻि ऐं उन नमूने उन्हनि खे त कलाशनकोफ जा बस टणी मारियऊं वारड़नि खे, नंढड़ा नंढड़ा मासूमड़ा। ईअं वरी शिकारपुर में बम हणी 50-60 माण्हू मारे विधऊं। ऐं छो जो पाकिस्तान में जीअं हर शइ पोते आहे, यार दिलि में न कजो, ख़ासि करे इहो जेका मां हाणे ॻाल्हि कयां थो, असांजा नौजवान जेके मीडिया में कमु था कनि, उहे हर शइ में जीअं असां सभिनी खां पोइते आहियूं, तीअं मीडिया में बि असां सभु आहियूं पोइते। मीडिया जी रिपोर्टिंग में असां सभिनी खां पोइते आहियूं। वरी 60 माण्हू शिकारपुर में इन धमाके में मरी विया। करेक्ट? छो जो कंटिन्यूइंग जर्नलिज्म जो तस्वुर ई कोन्हे पाकिस्तान में। जेके 100 खनि माण्हू ज़ख़्मी थी अस्पतालुनि में पहुता, घणा मंडा थिया, घणा लूला थिया, घणनि जूं अखियूं वयूं, घणनि जो मथो वियो, छा उहे वरी ज़िंदगीअ में पंहिंजे पेरनि ते बीह सघंदा? छा हू हली सघंदा? छा को कमु करे सघंदा? छा पंहिंजे लाइ रोज़गार कमाए सघंदा? अहिड़ी ज़िंदगी खां त बहितर हो त वीचारा मरी वञनि हा। हाणे उन्हनि जे बारे में असांखे ख़बर कोन्हे। 60 ॼणा गुज़ारे विया, मरी विया। तव्हां हुनखे चओ था शहीद थिया, ठहियोसीं, तव्हां चओ था त ठीकु आहे शहीद थिया। बाक़ी जेके आहिनि उन्हनि जी बि। हाणे जिन माण्हुनि कयो उन्हनि को सुवालु आहे। सिंधी तालिबान, हाणे इहो अखर जीअं पंजाबी तालिबान तव्हां ॿुधो हो, तीअं हाणे सिंधी तालिबान मूं ज़ाती तरह, छो जो इहो कैफ़ियत आहे तालिबान, सो मूं क्लीन शेव तालिबान बि ॾिठा सिंधी। साईं बिल्कुलु ठीकु थो थिए पियो, इहो जेकी कनि था बिल्कुलु ठीकु था कनि। भई छो था ठीकु कनि? सिखण जे लाइ, ॿियो को मतिलबु कोन्हे, ॿियो को मतिलबु कोन्हे। सवाल, साईं तव्हां 60 माण्हुनि खे मारे विधो, 100 खां वधीक माण्हुनि खे तव्हां लूलो लंगड़ो करे छॾियो। छाजे लाइ? तव्हां चओ था त असांजे अलाह साईं हुकुम ॾिनो हो। हाणे साईं अलाह साईं तव्हांखे जेकॾहिं हुकुम ॾिनो हो त हाणे पंहिंजे अलाह साईं खां पुछी असांखे ॿुधायो त इहे 60 माण्हू जेके ॿुआ ऐं 70, 80, 90, 100 खनि जेके ज़ख़्मी थिया, अपाज थिया, थियो? अलाह साईं तव्हांखे शाबस ॾिनी? अलाह साईं तव्हांजी इज़त
तव्हांखे वॾी मसजिद ते तव्हांखे विहारियईं सिधी तालिबान, तव्हां त ओड़े ई डंगा जूखिया, पेर में चंपल कोन्हे, मथां कपिड़ो कोन्हे पाइण जे लाइ, हिकु वक़्त जी मुश्किल सां तव्हांखे मानी थी मिले, तव्हांखे छा मिलियो? सही न, हाणे अलाह साईं खे तव्हां सभिनी माण्हुनि विराए छॾियो आहे। हर साईं चयो त वञे जेके शिया बीठा आहिनि हिन मस्जिद में या पंहिंजे पुछी ॿुधायो, ख़ुशी थिए अलाह साईं। नंबर 1 हुननि जे अलाह साईं जो सुवालु आहे जिन इहो कुधो कमु कयो। ॿियनि जे अलाह साईं सां हिन वक़्तु असां नथा ॻाल्हायूं, उहो बि असांजो पर छो जो इहो शिकारपुर वारो वाक़ियो मज़हब जे नाले में थियो आहे। मज़हब कहिड़ो? न तव्हांजो न, तव्हांजो न, तालिबान जो मज़हब उन्हनि जे नाले में थियो आहे। त तालिबान पंहिंजे अलाह खां पुछी ॿुधाइनि नंबर 1 त मारे विधासीं, 100 खनि अपहाज करे छॾियासीं, यानी कि लूला लंगड़ा करे छॾियासीं। तूं ख़ुशि थिए अलाह साईं? नंबर 1 माण्हू जो हले थो पियो। माण्हू अचनि था, निबातात थिए थी पई, बर्फ़ थी पई, मच्छूं आहिनि के गरम पाणीअ में के थधे पाणीअ में, एॾी हर हंधि तव्हां ॾिसो त उहो मौजूदु आहे। रुगो अखियुनि खोलण जी ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। हो हिन काइनात जे ज़रे ज़रे में तव्हां में मौजूदु आहे, तव्हांजे वार वार में मौजूदु आहे। का अहिड़ी शइ या को जंहिंमें हू न हुजे, इम्पॉसिबल आहे। हू आहे तंहिंजे करे त सभु कुझु हले थो पियो। कॾहिं तव्हां इहो ॾिठो त ड्राइवर खां सवाइ गाॾी हले थी पई? सभु हाणे चवंदा आहिनि साईं तोखे ख़बर कोन्हे त हाणे ड्राइवर खां सवाइ गाॾियूं हले थियूं, उन में ड्राइवरनि जी जाइ ते कंप्यूटर कमु कंदो। डोंट बी मिस्टेकन, ड्राइवर रिप्लेस थियो आहे, को न को उनखे हलाइण वारो आहे, कंप्यूटर आहे उहो हलाइण वारो, उनजो सिस्टम कंप्यूटराइज़्ड थियल आहे, उन ते हलंदी गाॾी। देयरफॉर डू नॉट बी मिसलेड, सोच में ग़लती न कयो। तो साईं हाणे सुवाल ते था अचूं सिधो, जॾहिं हर शइ उन हिकिड़े ख़ालिक जी पैदा कयल आहे, हिकिड़े मालिक जी, उहो एक आहे, ऐं उन जेकी कुझु पैदा कयो सो अनेक आहे। नॉट काउंटेबल, जंहिंखे तव्हां ॻणे नथा सघो। ह्यूज, मैसिव, एॾो कुझु उन पैदा कयो आहे, असां उन ॻणे नथा सघूं, उनजो अंदाज़ो नथा लॻाए सघूं। करोड़े सालनि खां, लखे सालनि खां, हज़ारे सालनि खां माण्हू सभिनी खे इहो तजसुस रहियो आहे, किथां आया आहियूं, मौत वॾो, हिकिड़ी दुनिया में सर्टेनिटी जंहिंखे चइबो आहे, जे बारे में 1000% पक्का सभिनी खे त असां आया आहियूं, असां वेंदासीं, मौत सर्टेन आहे। बाक़ी उनजे बारे में थी सघे थो हेठि मथां खां थी वञे, मौत में न। मौत अचणो आहे, ईंदो। तव्हां बम प्रूफ जायूं ठारायो, एटम बम प्रूफ जायूं तव्हां ठारायो, हाइड्रोजन बम प्रूफ तव्हां जायूं ठारायो, पर जॾहिं इज़राइल ईंदो अरेस्ट वारंट खणी त हिन दुनिया में डिपार्चर करणो आहे, सो तव्हांजा इहे जेके बम प्रूफ जायूं आहिनि, एटम ऑल प्रूफ जंहिंखे तव्हां चओ था, उन में हलियो ईंदो अंदरि अरेस्ट वारंट खणी तव्हांजो। नॉट ओनली अरेस्ट वारंट, वारंट फॉर डिपोर्टेशन, माना कि तव्हांखे हिन दुनिया में खणी मां ॿिए हंधि खणी वेंदुसि, इज़ बाउंड टू कम।
तंहिंजे करे कंहिं ख़ुशफ़हमीअ में न रहो। सभु कुझु उनजो पैदा कयल आहे, सभु कुझु उनजो सिस्टम आहे जंहिंमें असां वेठा आहियूं। त छा जेके शिया तव्हां मारिया या जिन खे तव्हां लूलो लंगड़ो करे छॾियो सॼी ज़िंदगीअ जे लाइ,